मुझे ॾाढे साईं लेंचर कैंच कयो। Hello everyone, welcome back to my channel. Subscribe my YouTube channel Rashid Official. अस्सलामुअलैकुम व्यूअर्स, छा हाल आहे? ख़ैरियत आहे? तबीअत सही आहे? अॼु असां आया आहियूं बेनज़ीर पार्क। असां सां गॾु आहे मौजूदु प्रोबेशनल एएसआई अली रज़ा उनड़ साहब ऐं ॿियो बहितरीनु आवाज़ जो मालिक जहांगीर उनड़ साहब ऐं असांजो बहितरीनु दोस्त लाला शम्स। साईं छा हाल आहे? ख़ैरियत आहे? तबीअत सही आहे? ऐं उन सां गॾो ई गॾु असां हिकिड़ो शख़्सियत आहे शिकारपुर जी, जंहिंखे बुलबुल शिकारपुर बि सॾियो वेंदो आहे। बुलबुल शिकारपुर। ऐं बाक़ाइदगी सां अॻिले व्लॉग में, पहिरें व्लॉग में तव्हां हुनजो ख़ूबसूरत आवाज़ ॿुधो हुयो, शिकारपुर जी रानी। ऐं शिकारपुर रानी बुलबुल शिकारपुर हिन वक़्तु बोतल पीअण में मसरूफ़ आहे ऐं असां हिन वक़्तु बेनज़ीर पार्क में मौजूदु आहियूं। साईं आपको क्या तकलीफ़ है? छा थियो आहे सर? सर जो बोतल विराए तो उन जे लाइ तमामु घणा मसाइल जा पेश कया। अगर वो थोड़ी थोड़ी तभी माना दोस्त क्रोध था करन जे, अगर घणी दे तो तभी क्रोध था करन। घणी दे तो क्रोध न पोइ तव्हांखे नुक़सान थो थिए, उहा ॻाल्हि ॿुधायो। अरे तवारी में हो मसलो आहे इहो बिलोर जो। बिलोर बिलोर न जानी वार नरम थी उॾी न बिलोर हाणे से वार नरम। बिलोर न हो चवंदा छा बफरिंग जो फुल गिलास हेतिरो कढियो हेतिरो। यार ज़बरदस्त एॾी त विया कमाल लॻो पियो। हली आहे विलाग में ज़िक्र कट बयान कयो न। वो आखिर मज़ूर थकसी कोडर हणसी कोडर नहीं कोडर हणी जो तो थकसी पे साईं मंझंदि का वक्त है, आँख मंझ लगी पई है, ॾाढी गर्मी है, बस आखिर मजदूर क्या करसी, कोडर हणी आखिर थकसी। आटा महंगा आटा है सो भी महंगा है साईं, जो चावल है सो भी महंगा है साईं। गरीब काॾे वञे, काॾे वञसी, किसको दान ॾेसी, किसको चएसी, आखिर पोइ कोडर हणी थकसी। असांजे सीने में वॾियूं गोलियूं भरियल आहिनि। अच्छा वॾा वेड़ू असां वॾा वेड़ू आहे। अच्छा त हाणे बि एक्सरे करायो, यकीन कयो माना बारूद भरियो पियो आहे। वॾा वेड़ू असां 2.5 किलो वज़न मुंहिंजे ॾाॾे साईं लेंचर कैंच कयो। छा पता तो ॾाॾे के लेंचर केतिरो कंदो आहे, उन्हनि खे वापसि न आई, उहो इन लाइ न आई जो नुक़सान थींदो, अॻिला मारिया वेंदा। अच्छा वाह के साईं, वाह वाह, आदा भरदे साईं। तव्हां कुझु बयानु कयो। तव्हांजा वॾा बारीक लफ़्ज़ हूंदा आहिनि। बुजुर्गान वेठा आहिनि, बुज़ुर्गान दीन तव्हां ॿुधायो कुझु दीन दुनिया बुज़ुर्ग ॿुधायो। स्किप कर स्किप कर सके चमड़े मां स्किप कर मां असल में वो काई सुठी ॻाल्हि करण वारो हुउसि, शायदि उहा वरी हाणे हिन जो कान शॉर्ट्स में सभु मज़ाक़ वारियूं ॻाल्हियूं थियूं। अच्छा न कर मां चवां थो वरी तव्हां पोइ मज़ूर थकसी आख़िर